वक्त मौजूद आहियूं तालके सिंजोरे जे ॻोठ एम ए लतीफ़ में दोस्त आहे असांजो मोहम्मद यासीन जांग उनजी चांहि जे लाइ जेको तव्हां हिते ॻोठ जो नज़ारो ॾाढो ख़ूबसूरत आहे। ट्रैक्टर हले पियो, बनी खेड़िजे पई, हर हारी कमु कनि पिया। चाचो असां सां मौजूदु आहे, चाचे सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अस्सलाम वालेकुम। छा केरु मुड़ुसु साईं? हाँ, ॻोठ जी ज़िंदगी भली शहर जी? शहर जी ज़िंदगी हरियाली जी ज़िंदगी भली है। अच्छा, कीअं भला? आबहवा खुली है ना। हाँ, खुली है ना। सुकून आहे, गोड़ गमसान कोन्हे, परेशानी कोन्हे। का शय जी परेशानी कान्हे, न काठी जी, न गैस जी, न का शय जी परेशानी कान्हे। सही ज़मीन ते वेठा आहियूं। नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद हसन। मोहम्मद हसन, महिरबानी। यासीन जो मामो आहियां। हाँ, माशाल्लाह माशाल्लाह। पोइ असांजो मामो आहे। हाँ, हीअ असांजो दोस्त आहे मोहम्मद यासीन चांग, जंहिंजे असीं ॻोठ आया आहियूं। ऐं दोस्त असांजे पंहिंजी जॻह बि नई ठाराई आहे ऐं ॻोठ जो ख़ूबसूरत माहौल आहे। हीअ सांगड़ शहर में रहंदो, सांगड़ खे अलविदा करे ॻोठाणी ज़िंदगी खे वरी जेको आहे सो वरजायो आहे। यासीन, तूं शहर में बि काफ़ी टाइम रहे, हाणे जेका ॻोठाणी ज़िंदगी ख़ूबसूरत माहौल आलूदगी खां बची ऐं हीअ जेका आबहवा लॻे पई ॿारहाड़ी जी, ट्रैक्टर हलनि पिया तुंहिंजे घर जे साम्हूं, हीअ सॼो माहौल कीअं थो भला तूं अक्स करी? हुते जी ज़िंदगी हिते ज़िंदगी में केतिरो फ़र्क़ु आहे? तमामु बहितरीनु माशाल्लाह। जेके ॻाल्हियूं मूंखे करणियूं उहे तव्हां करे छॾियूं। बाक़ी शहर जी ज़िंदगी में माण्हू तव्हांखे ख़बर आहे पॉल्यूशन, अॻिते पोइते धुओं, हे मौसम जे हिसाब सां हा गर्मी सर्दी रहणु ॾुखियो आहे शहर में। बाक़ी ॿारहाड़ी जो माहौल आहे माशाल्लाह, कुदरती माहौल आहे। हीअ वण टिण, हीअ कुदरती हवाऊं ऐं जेको सो हा साफ़ सुथरी ऑक्सीजन ऐं बहितरीनु माशाल्लाह ज़बरदस्त ॻोठाणी ज़िंदगी में मां सम्झां थो अगरि माण्हू सुहिणे नमूने सां रहे थो त हुनजी ज़िंदगी बि अञा शहर जे निस्बत 2-4 साल वधी वेंदी। वाह ज़बरदस्त। दोस्त असांजी ॻाल्हियूं ऐं हीअ जेको आहे सो पोएं पासे फसल पोखियल आहे, हीअ खेड़ी थिए पई, हुन पासे कमंद बि आहे, वण बि आहे ऐं हीअ ट्रैक्टर जेको आहे हले पियो ज़मीन ते। ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। इहे नज़ारा असां बि ॾिठा, तव्हांखे बि ॾेखारियासीं। दुआनि में यादि पंहिंजी महिरबानी एॾी उमिरि ॾींदा। अलाह